तव्हां चओ था त ईअं कयूं था, पर केतिरा ॾींहं इहो सिलसिलो हलंदो? जेसि ताईं आलम खुले मैदान ते नथो अचे। ओ हिन अंगण ते मोर लगी वई बहारी, लगी वई बहारी, गुलने लाती गुलजारी, हिन अंगण ते मोर लगी वई बहारी। हाणे त हवा में थी पयो डरी, हवा में सूसट था पिया पवनी, सूसट। यकीन करे चाड़ा त मूंखे आख़िरी वक़्त ताईं बि इहो ख़ौफ़ हो त किथे इहा बानो बेगम फिरी न वञे। जॾहिं कुंवार खे वनवाह में विहारियोसीं न, पोइ वञी दिलि खे तसली थी त हाणे ख़ैर सां रिश्तो पक्को थी वियो आहे। जदो तो वारी हालत साॻी मूंसां बि हुई, पर हाणे वञी हियां ते छॾो पियो। चाड़ा शादी खां पोइ छा सोचियो अथई? मिठल खे इते रहाईंदे या उते वञण जी इजाज़त ॾींदेसि? जदो सभ खां पहिरीं अतीअ जे घर में जेको नाग दाख़िल थी वियो न, नाग, उनखे ॿाहिरि कढणो पवंदो। जॾहिं इहो घर गोराम छॾींदो न, तॾहिं मिठल खे रहण जी जाइ मिलंदी। बाक़ी ने छोरे गोराम जे उदे असारे कोतड़े पुट खे पेर पाइण जी जॻह बि कान मिलंदी। खणी तूं पाणी विलोड़ी, पोइ बि मिठल उते रहण ते राज़ी थींदो? इन करे मिठल खे हर हाल में राज़ी करणो पवंदो, न त मिठल जी सॼी ज़िंदगी धिकन ऐं ताबनि में गुज़री वई। तोते वांगुरु रुॻो टियूं टियूं पई ॿुधंदी आहे। ऐं गोराम अदे अकबर ख़ान जी सॼी मिल्कियत जो वारिस बणिजी वेही रहंदो, ऐं मां अदीअ जी मिल्कियत कंहिं ॿिए जे हथ में वञण कोन ॾींदुसि। लाइ ॾिसजां ज़ोर, पर छो मूंखे नथो लॻे त मिठल उते रहण ते को राज़ी थींदो। इन करे मिठल खे हर हाल में राज़ी करणो पवंदो। हो त मां अकबर ख़ान ऐं अदीअ जो ढींगो ढेरी करण थो चाहियां, ढींगो ढेरी। चाचा हितां हल। छो सुल्तान, ख़ैर त आहे? जेकॾहिं ज़िंदगी प्यारी थई त पंहिंजा पेर ठाहे। ठीकु आहे सुल्तान। खणे गो के कुटी, पुछाए शिकारनि जा घर। हिन वक़्तु सुल्तान मुंहिंजे साम्हूं आहे। आलम खान हाणी जेको हुकुम। ठीकु आहे, मां हेॾां निकिरां थो, तूं जल्दी हमरा वठी सुल्तान खे घेरे में आणियो। ठीकु आहे, तव्हां पहुचाइण जी कयो। ठीकु आहे, मां अचां पियो।
अदा छा सलाह थी हलो न पोयां अज जो यो घणो अथन आईंदा जेकर न कया हूंदन त अहिड़ी ग़लती कान कंदा। अब ॿियो ख़बर या फायरिंग कंहिंजे मथां हुई? बाबल साईं इहा फायरिंग सुल्तान ऐं आलम खान जे विच में हले पई। जे ॻाल्हि जो ख़ौफ़ हो वो ई थियो। सुल्तान ऐं आलम खान वारनि जा हथियार नेठ हिक ॿिए जे मथां उभा थी विया। जेसी आलम खान पंहिंजी भेण वापस ने वठी आयो न तेसी माठ कोन कंदो। मां ये कॾहिं थियण कोन ॾींदुसि। बाबा साईं सुल्तान वारा कोन मुड़ंदा, पंहिंजी भेण वापस कंदा। बाबा साईं ही त शुरुआत आहे, ये दुश्मनी जी बाहि तेसी ते कोन विसामिंदी जेसिताईं हिकिड़ी दुर ख़त्म न थिए। जेकर तव्हां इन छोरे खां सची करायो छोकिरी खे वापस मोटाए सुल्तान वारनि जे हवाले कयूं न त सुल्तान वारा मुड़ी वेंदा। बाक़ी रही ॻाल्हि आलम खान जी त उहो मुंहिंजो चयो कॾहिं बि न मोटाईंदो। आलम खान खे जीअं मां चवंदुसि तीअं ई कंदो, अजायो मूंसां इनकार कोन कंदो। मुंहिंजे घर त आलम खान ज़हर जो वटो पी वेंदो। तव्हांजी सावण खे नियापो ॾियो त मूं वटि अचे। बाबा साईं सावण में को कम अथव छा? हाणे वधीक सवाल न कयो, घणो थियो सभु वक़्तु वारा थी पिया आहियो। मट कयो सवाल जवाब था कयो। डॉक्टर खे तूं घुरायो? मामूली जख्म आहे, गोली रांड ॾेई निकिरी वई। आलम खान जेकॾहिं मां थोरो पासे न थियां न त सिधी गोली मुंहिंजे सीने में लॻे हा, पर बचा थी वियो। गरम तेल करे ॾंभ ॼांस थो, इते ई ज़ख़म भरिजी वेंदो। आलम खान ही मल असांखे सुल्तान मारे वियो आहे। मूंखे शक हो त सुल्तान समीर ते अकेलो न करंदो। एॾो दलेर बि आहे जो अकेलो वञी समीर न घुमे। का न का चाल ज़रूर आहे, पर लाला चयो अकेलो आहे, इन करे मूं लाला खे हमले लाइ चयो। आलम खान तव्हां सच चयो हुयो, सुल्तान शातिर दिमाग़ जो मालिक आहे। इहो गिदड़ असांजी कोरकी में ॾुखियो फासंदो। इलाही गिदड़ जो शिकार असां कंदासीं। पहिरियों मूं सोचियो त हिनखे खुले मैदान में गिदड़ जो शिकार कयां, पर जेका हुन चाल खेॾी आहे हाणे हुन सां बि इहा ई चाल असांखे खेॾणी पवंदी। आलम खान ये ॻाल्हियूं बाद जूं, पहिरियां इहो ॿुधायो त हिते पुलिस जो ख़तरो त न आहे? न न पुलिस जो ख़तरो कोन्हे। पोइ बि ॻोठ जे ॿाहिरां मूं हमरा बीहारे छॾिया आहिनि। पुलिस आई न त टरी हलंदासीं। पुलिस तॾहिं चढ़ंदी जॾहिं को असां मां फरियाद करे या वरी सुल्तान वारा फरियाद कनि। न असां फरियाद कंदासीं न वरी सुल्तान फरियाद कंदो। हाँ बाक़ी जॾहिं को माण्हू मो त पोइ पुलिस चढ़ंदी। आलम खान वारा हाणे तकड़ करे असांजे मथां हमलो न कंदा, छो त अॼु उन्हनि खे ख़बर पइजी चुकी आहे त सुल्तान सां टक्कर खाइण जो अंजाम छा थींदो आहे। अदा मां त चवां थो उन्हनि खे हिन महिल डर न ॾियो। हिन वक़्तु सभु लाला जी औताक ते मौजूद हूंदा, चारई तरफ खां फासाए कयूं था पूरो। अदा अदा गुलू सही तो चए। हिन वक़्तु उन्हनि जा डिजणी कुती जिया कन उभा हूंदा। हली ॾियूं था सटको, वो आलम जा दोस्त असांजी तरफ़ रुख ई न कंदा। सुल्तान पोइ छा सलाह अथई? हलूं छा पोयां? सुल्तान उन्हनि खे डर न ॾियो, सॼी संगत चए थी पोइ हली कयूं था औताक ते हमलो। जॾहिं ॿ टे माण्हू उन्हनि जा लिटाईंदासीं न पोइ उन्हनि जो दिमाग़ ठिकाणे ईंदो। हिन वक़्तु जेकॾहिं तकड़ कंदासीं त नुक़सान में वेंदासीं। जेका असांजी अॼु प्लानिंग हुई अॼु उन आलम जो वायूं पाताल करे छॾियूं आहिनि। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त अॼु जो अॼु आलम पंहिंजी सॼी संगत खे वापसि मोटाईंदो।
ऐं पोइ अकेलो ई रहिजी वेंदो। ॿियनि सां असांजी दुश्मनी नाहे। हू वंगारी आहिनि। जेकॾहिं हू वापसि वञनि था त उन्हनि खे वञण ॾियो। जेकॾहिं अॼु या सुभाणे हू वापसि नथा वञनि ऐं हिते ई रहिजी था वञनि त पोइ सभ खां पहिरियां ई असांखे उन्हनि जो ई बंदोबस्तु करणो पवंदो। आलम खान खां वधीक हिन वक़्तु लाला जो दिमाग़ ख़राब आहे। लाला जी असांजे साम्हूं का बि हैसियत नाहे। असां इन खे काई वक़्त बि मरणी ॾेई सघूं था, पर हिन वक़्तु असांजो पहिरियों शिकार आलम खान ई आहे। इन करे मां चवां थो त तव्हां सभु उन जे मथां नज़र रखो। जिते बि नज़र अचे लेटाए विझोसि। अञा कुछ खाइण लाइ आहे त खणी अचो। फ़कीर साईं, सॼी मानी तो खाई कम खे गुलू करे छॾियो। बाक़ी खाली देगड़ी बची आ, चओ त उहा खणी अचां। वाह, तव्हां चटे छॾियो। अरे बस कर, सच्चे फ़कीर लाइ ईअं न चवंदो कर। बाबा ही सचो आहे? सचो मुंहिंजो अलाह, बाक़ी सभु कूड़। ही जान कूड़ो, ही जिंदगी कूड़ी। पापी पेट जे करे हर को पियो तो कूड़ ॻाल्हाए, तीअं ई फ़कीर कूड़ो कूड़े जो पुट, पर ढारो मुंहिंजो सचो। फ़कीर साईं, तूं हिननि छोरनि खे छॾ, तूं रुगो इहो ॿुधाए त मुंहिंजो निभागु कॾहिं टुटंदो? जॾहिं ही निभागा सुधरंदा। फ़कीर साईं, हिननि निभागनि लाइ को दुआ, को पीणो, को धागो, को सगो ॾे त ही छोरा सुधरी पवनि। तूं हथ ॾे कर, ॾिसां त तुंहिंजे हथ जूं लकीरूं छा थियूं चवनि। तव्हां या तकलीफ़ न कयो, मां हथ धोई थो अचां। इन पाणी सां तुंहिंजे हथ जी मेर साफ़ कोन थींदी। मूंखे ॾे हथ, कुझु न कजां हाणे। अबो अबो अबो। फ़कीर साईं, वरी छा थियो? सचो मुंहिंजो अलाह, बाक़ी सभु कूड़। ही जान कूड़ो, ही जिंदगी कूड़ी। पापी पेट जे करे हर को पियो तो कूड़ ॻाल्हाए, तीअं ई फ़कीर बि कूड़ो कूड़े जो पुट, पर ठारो मुंहिंजो सचो। मलुक, तुंहिंजी शादी बि थियल आहे, तोखे सुहिणी कुंवार बि मिलियल आहे। वाह, कंहिं दूर इलाइक़े में वियल आहे, पर तोखे दिलि सां यादि थी करे चवे थी त मुंहिंजो घोट अचे ऐं मूंखे वठी वञे। फ़कीर साईं, तुंहिंजा पेर किथे? तुंहिंजा पेर किथे? तूं त मुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं पियो पढ़ी ॿुधाई। मां सचो फ़कीर, करामत वारो करामत फ़कीर आहियां। मलुक, तूं यकीन करे या न, पर मां तुंहिंजी कुंवार खे चिपटी सां हिते घुराए सघां थो। पोइ वारो कर फ़कीर साईं, जल्दी कर, देर न कर, बाहूं तो ॿधाए। उन जे लाइ थोरो ख़र्च लॻंदो, जेको तोखे करणो पवंदो। तूं ख़र्च जो को बि उल्को न कर, मां पंहिंजी कुंवार जे मथां लख लुटाए छॾींदुसि। न बाबा, न न न न, चरियो चई जा, इहो कमु न कजांइ। ही तोखे बेवकूफ़ थो बणाए, किथे कमु न गुलू थी वञे। मां बेवकूफ़नि खे बेवकूफ़ न आहियां बणाईंदो। अड़े छोरा, तव्हां निकिरो। तव्हां जो घर में हूंदो त फ़कीर मुंहिंजे लाइ कुझु कोन करे सघंदो। तूं सचो आहीं मलुक। पहिरियां हिननि निभागनि खे घरां तड़े कढ, त पोइ जीअं मां सुकून सां वेही ठारो विझां ऐं पढ़ाई कयां, तुंहिंजी कार 5 ॾींहंनि में मोटी ईंदी। सुल्तान, तोखे शाबस हुजे। आलम खान तो ते हमलो कयो आहे, तो असांखे ॿुधायो ई न आहे। जेकॾहिं ॻाल्हि करी हां त सुल्तान, हींअर ताईं आलम खान ज़िंदा ई न बचे हां। ॿुधाई हां, ये मुंहिंजा माण्हू तोसां गॾु हुजनि हां, आलम खान के जिंदा बची निकरण जी का वाट ही न बचे। हां, इहा ग़लती मूंखां थी आहे राणा, पर हाणे तूं पंहिंजा हमरा तयारु रख। हिकु भेरो आलम मुंहिंजे मथां हमलो कयो आहे, हाणे जेको हमलो असां आलम जे मथां कंदासीं, उन वार में बची न सघंदो। असां हर वक़्तु तयारु आहियूं, जिते हुकुम कंदो पहुची वेंदासीं। सुल्तान, मां त चवां थो त आलम खान खे डर न ॾे, वो अगराई करे चुको आहे। पुछा जी छूट,
छाजी छूट तो दी सञा आलम छा समझंदो आलम सुल्तान त तू उन खां डिॼी वियो आहीं। मां भी इहो चाहियां थो राणा त आलम खान इहो ई समझे त मां डिॼी वियो आहियां ऐं वो ॿीहर अहिड़ी वरी ग़लती करे। सुल्तान आलम खान भी एतिरो बेवकूफ़ न आहे जेतिरो तूं सम्झीस थो। हिन चक्कर आलम खान हार खाई वियो आहे। ॿिए चक्कर सोचे समझी हमलो कंदो। आलम खे मोहलत छो ॾियूं? मां त चवां थो न कि सोचण जी मोहलत ई न ॾियो। पेरनि हेठां ज़मीन तपाए ॾियो सुल्तान, असल बाहि ॿारे ॾियोसि या पूरो कयोसि या त वरी असल घर ताईं महदूद कयोसि त जीअं घर खां ॿाहिरि निकिरी न सघे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे राणा त पोइ तूं बि हथियार खणी मैदान ते लही अच। सुल्तान मुंहिंजा हमरा तोसां गॾु हूंदा पोइ मुंहिंजे हुजण या न हुजण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? राणा खान आलम खान खे ख़तम करण लाइ तुंहिंजो हुजण लाज़मी आहे। ठीकु आहे, जीअं आलम मैदान ते निकिरे त सिर्फ़ु हिकिड़ो फोन कजांइ तो मां ऐं मुंहिंजा हमरा तो वटि मौजूदु हूंदासीं। ॾिसूं था त पोइ आलम खान कीअं थो बची निकिरे। राणी राणी चाचा मासी मुंहिंजी राणी खिले थी। ॾिसो मुंहिंजी राणी खिले थी। अबा समझा थी त दवा हाणे कुछ फ़ाइदो ॾिनो अथसि। खुदा कंदो त जल्दी ठीक थी वेंदी बाबा। मूंखे भी उन ॾींहं जो इंतज़ार आहे त मुंहिंजी मस्तानी ठीक थिए ऐं पंहिंजे मस्ताने सां ॻाल्हाए। अलाह कंदो तमाम जल्द सही थी वेंदी। राणी ओ राणी खिल न। राणी राणी खिल न। चरी ओ चरी काॾे? तो पंहिंजे मस्ताने के सुञातो ऐं तूं ठीक थी वही न। मां हिन पूरे ॻोठ में मिठाई विराईंदुसि। राणी ओ मस्तानी पंहिंजे मस्ताने के सुञाण। सामने छो अची पंहिंजे छोरे खे महाराणी जे पुठियां पियो? मूं घणो ई दरगुज़र कयो आहे। मां चवां थो त पंहिंजे पुट खां छोकिरी जो पतो वठी ॾे। जेकॾहिं तूं पतो नथो वठी ॾी न पुटां खां ऐं जे मां ते ॿधी खणी आयो साल न त पोइ ॿुधी छॾ। मां आलम जो चयो कोन मञंदो सही। रईस जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे पुट ते एतबार न आहे त पोइ असां तव्हांखे कसम ॾियूं। कोन वठंदुसि कसम तव्हां खां। इहो तो वारो छोरो कूड़ ते कसम खणी वेंदो न आहे। मूंखे हुन मथां को बि एतबार। ॿुधी छॾ, मूंखे कहिड़ी सूरत में छोकिरी घुरिजे बस। जे छोकिरीअ खे वापसि नथो करी त कफन वठी रख पंहिंजे पुट लाइ। वञ। रईस खुदा तो ॼाणे त असांखे का बि ख़बर न आहे। तव्हां अजायो सजायो असांजे मथां चढ़ी आयो। हाणे पुट जो औलाद केतिरो बेब छो न हुजे पर पीउ जी मोहबत उन जा सभु ऐब ढके छॾींदी आहे। हाणे कहिड़ो छोकिरी खे ॿ दफ़ा घरां कढण वारो? हिन दफ़े जे छोकिरी खे कढण में तुंहिंजे पुट जा हथ न आहिनि त ॿियो कहिड़ो? जे मथां तुंहिंजो शक आहे मूंखे तूं रुॻो हुन जो नालो ॾे। पहिरियां मां हुन खां पुछा कंदुसि ऐं पोइ तुंहिंजे छोरे में हथ विझंदुसि। रईस इहा त ख़बर कोन थी पई पर मां एतिरो चवंदुसि हिन चक्कर में मुंहिंजे पुट जो हथ न आहे। रईस ए टोपी मेड़ अथव, असांखे बख़्श कयो। असांखे छोकिरीअ जे बारे में का बि ख़बर कान्हे। हाणे तोखे इजाज़त आहे? ऐं ॿुध मूं पंहिंजी मयार लाहे छॾी। हाणे ॿाहिरि कढो हिनखे, ॿाहिरि कढोसि ऐं वञी वरिया मूंखे बत्ती खणी अचो। ही पातरनि खां सवाइ सुधरण जा ई कोन आहिनि।